अस्सलामुअलैकुम दोस्तों, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल अख़लाक वॉइस टीवी। दोस्तों, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामुअलैकुम। दोस्तों, अॼु असां वटि कहाणी आहे हज़रत लुकमान अलैहिस्सलाम जो। हज़रत लुकमान अलैहिस्सलाम कंहिं शख़्स जो हबशी ग़ुलाम हुयो जंहिं खेसि कुझु माल ॾेई आज़ादु कयो हो। संदसि पीउ जो नालो सारान हो। अक्सर किताबनि में अचे थो त हू नबी बि हो। हू हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे ज़माने जो माण्हू हो। उन्हीअ दौर जा अक्सर माण्हू हिकमत ऐं दानाईअ में पंहिंजो मिसाल पाण हुआ। ख़ुदि हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे पुटु सुलेमान अलैहिस्सलाम जी दानाई बि ज़र्ब मिसाल हुई। क़ुरान शरीफ़ में संदसि ज़िक्र ॾाढी तफ़सील सां आयल आहे। अल्लाह ताला जो फ़रमान आहे, असां लुकमान खे हिकमत सां नवाज़ियो ऐं चयोसींसि त पंहिंजे पालणहार जो शुक्र अदा कर। जेको शख़्स शुक्र गुज़ार थींदो पाण खे ई फ़ाइदो रसाईंदो। जेको कुफ़र कंदो बेशक अल्लाह ताला उन खां बेपरवाह आहे। जंहिं वक़्तु लुकमान पंहिंजे पुट खे नसीहत कंदे चयो, ए मुंहिंजा पुट, अल्लाह ताला सां कंहिं खे बि शरीक न कजां। बेशक शिरक वॾो ज़ुल्म आहे। असां इंसाननि खे संदन माउ पीउ बाबति हुकुम कयोसींसि त माउ तकलीफ़ूं बर्दाश्त करे थी, 2 साल थञ पीआरे थी, सो उन जो बि शुक्र अदा करियूं ऐं मुंहिंजा बि शुक्र गुज़ार थियो। अव्हां खे नेठि मूं ॾांहुं ई अचिणो आहे। जेकॾहिं तुंहिंजा माउ पीउ अल्लाह सां शिरक जी ॻाल्हि कनि त उहो जहालत में आहिनि। अहिड़ी ॻाल्हि में उन्हनि जी पैरवी न कर, पर दुनियावाई ज़िंदगीअ में उन्हनि सां सुठो वर्ताव रख। पैरवी उन माण्हूअ जी कर जेको मूं ॾांहुं सॾे। बेशक अव्हां सभिनी खे मूं वटि अचिणो आहे। उन वक़्तु अव्हां खे कयल कम यादि ॾियारियां। ए मुंहिंजा पुट, बेशक आसमान ऐं ज़मीन वारी दीक ऐं बारीक शयुनि जो मुशाहिदो रखे थो। ए मुंहिंजा पुट, नमाज़ क़ाइमु कर, भलाईअ जो हुकुम कर ऐं बुराईअ खां रोक, मुसीबतनि खे मुड़िस थी मुंहुं ॾे। बेशक ही सुठो अज़ुम आहे। हेठि वॾाई में अची माण्हूअ खां मुंहुं न मोड़, धरतीअ ते आकड़जी न हल। बेशक अल्लाह ताला हेठली ऐं आकड़जी हलंदड़ माण्हूअ खे पंहिंजो नथो रखे। विचथड़ी राह अख़्तियार कर, पंहिंजो आवाज़ नरम ऐं झुकियो रख। बेशक गॾ जो आवाज़ ॾाढो अणवणंदड़ आहे।